अच्छा, इन में जेकॾहिं साइड्स तव्हां कढणु चाहियो था त बिल्कुलु कढो, मां ईअं ई इन जा सैंडविचिस ठाहींदमि। ऐं जेकॾहिं तव्हां साइड्स कढो था त उनखे उछलाइण जी बिल्कुलु ज़रूरत न आहे। तव्हां ब्रेड क्रम्स कयो ऐं पोइ रोल, समोसा, डिफरेंट शयुनि में तव्हां उन ब्रेड क्रम्स खे इस्तेमालु करे सघो था। हाणे सिंपली इहो जेको असांजो मिक्सचर आहे, इहो असांखे ब्रेड जे स्लाइस ते अप्लाई करिणो आहे। ऐं सर्विंग हमेशह नंढड़ी रखो। कुझु बि तव्हां इफ़्तार में ठाहियो था, सर्विंग नंढड़ी हुजे त बहितरु आहे। इलाही शयूं हूंदियूं आहिनि, दिलि चवंदी आहे त हर शइ जेका आहे सा ट्राए कजे, त नंढड़ी नंढड़ी सर्विंग हूंदी त सुठो लॻंदो। हिन ट्रे में था रखूं ऐं तव्हांजे हिन हिकिड़े बेदे जे मिक्सचर सां बि इलाही सैंडविचिस जेके आहिनि से तयारु थी वेंदा। अक्सर रमज़ान में असांजा जेके घर जा भाती आहिनि उहे बि इलाही कॉन्ट्रीब्यूट कंदा आहिनि फ्रूट चाट ठाहिण में, शरबत ठाहिण में। ॿारड़ा बि तमामु घणा एक्साइटेड हूंदा आहिनि। सुठी ॻाल्हि बि आहे घर में पंहिंजी जेके तव्हां जूं माइर आहिनि, तव्हां जूं भेनर आहिनि, उहे तव्हांखे जेकॾहिं इहो तयारु करे थियूं ॾियनि त तव्हां झटपट जेके सैंडविचिस आहिनि उहे ठाहे सघो था। ॾाढा ईज़ी आहिनि, आसान आहिनि। जेको बि मिक्सचर आहे मां हिन में ऐड थी कयां। तलो, कुकिंग ऑयल ऐं बनस्पति वारनि असां सां गॾु ताउन कयो आहे ऐं इन जी नई पैकेजिंग आई आहे जेका बॉटल में बि आहे, पाउचिस में बि आहे, टिन में बि आहे। तव्हां रीफिल करे सघो था जेकॾहिं तव्हां वटि बॉटल आहे। पाउच सां गॾु तव्हां इनखे रीफिल कयो। स्पेशल बचत आहे असांजे इन रमज़ान में। इन्हनि जी नई स्पेशल रेंज आई आहे शानदार बचत सां गॾु, त ज़रूरी आहे त तव्हां उनखे अवेल कयो। ऐं तलो आहे त बहितरीनु। असां बचपन खां वठी वाक़ई तलो जो जेको नालो आहे उहो ॿुधूं था। 70 सालनि खां वधीक असां जूं जेके माइर आहिनि उहे तलो ते भरवसो कंदियूं आहिनि। पंहिंजे प्यारनि जे लाइ, पंहिंजे घर वारनि जे लाइ तलो में ठाहींदा आहियूं। ऐं रमज़ान में उहे बि तरह इलाही घणी थींदी आहे। जेकॾहिं तव्हांजो ऑयल सुठो न हूंदो त तव्हांजी तबियत ख़राबु थी सघे थी। तलो इलाही लाइट रहंदो आहे, ख़ुशबू तमामु ज़बरदस्त आहे। त तव्हां बेफ़िक्र थी करे पंहिंजे घर वारनि जे लाइ डेली बि तरह कयो था त को मसइलो न आहे। ऐं ज़ाइके में बि तमामु बहितरीनु आहे। चलो हाणे इनखे मां कट थी कयां, इनखे हटायूं था। चलो जी, बिल्कुलु तयारु थी वई। ॾाढी झटपट असांजी इहा अॼु जी रेसिपी हुई। रमज़ान जी स्टार्टिंग आहे ऐं इन खां बाद में इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त पंहिंजे इन शो में थोरी लेंदी रेसिपीज़ बि कयूं, तव्हांजी फेवरेट रेसिपीज़ बि इन में इंक्लूड कयूं। चलो जी, तव्हां इन ब्रेड स्लाइसनि खे थोरो तलो बनस्पति में जेकॾहिं टोस्ट करणु चाहियो था पोइ बि इन जो फ्लेवर सुठो थी थो वञे, उहो बि तव्हां करे सघो था। चलो इनखे कट था कयूं ऐं कंहिं बि सर्विंग डिश में जंहिंमें तव्हांखे लॻे थो त तव्हांजा सैंडविचिस सुठा लॻंदा, भला लॻंदा, उन में तव्हां हिनखे सर्व कयो। मां वटि हिकिड़ी हिते पई आहे ट्रे, त असां हिन में हिनखे लॻायूं था। अॼोकी असांजी रेसिपी हुई एग सैंडविच जी, जेका असां क्विकली तयारु कया आहिनि। अॼु जे प्रोग्राम में असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट वारनि ऐं इन सां गॾु तलो, कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा। इन सां गॾु जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेका हमदर्द जा रेसिपीज़ मिक्स आहिनि उहे बि तमामु ज़बरदस्त आहिनि ऐं 100 साल पुराणी इहा कंपनी आहे। इन खां अलावा इन जो जेको MSG फ्री आहिनि। अक्सर असां मसालनि में ॾिसंदा आहियूं त MSG शामिलु हूंदो आहे, फ्लेवर जे करे ऐड कंदा आहिनि, पर असांजे सिहत जे लाइ सुठो न आहे। इन्हनि जो चवणु आहे त इन्हनि जा जेके बि स्पाइसिस आहिनि उहे MSG फ्री आहिनि। इहा ई वजह आहे जो तमामु माण्हू इन्हनि ते भरवसो कंदा आहिनि। असांजा हमदर्द जा रेसिपीज़ मिक्स ऐं घर जहिड़ो टेस्ट आहे हर बार। त रमज़ान में उहो बि तमामु घणो हैक्टिक थी थो वञे, इफ़्तार, सहर ऐं डिनर। त जेकॾहिं रेसिपीज़ मिक्स हुजनि त
घर जूं असां जूं जेके अमड़ आहिनि भेनर आहिनि उन्हनि जे लाइ खाधा पचाइणु तमामु घणो ईज़ी थी थो वञे। त तव्हां इहे हमदर्द जा जेके रेसिपीज़ मिक्स आहिनि इन्हनि खे तव्हां घर खणी अची सघो था ऐं